बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवानी सिरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अॼु असांजो क्लास नंबर 59 है। ऐं असांजो आई थिंक सेकंड लास्ट यानी हिन खां पोइ आख़िरी वीडियो आहे जेको असां कंडीशन ते रिकॉर्ड कंदासीं, वो असांजो क्लास नंबर 60 हूंदो। पर असां क्लास नंबर 59 में कंडीशनल सेंटेंसेस असांजे जारी आहिनि या स्ट्रक्चर्स चयोसि, उन में 29 नंबर कंडीशन आहे टू, उनखे डिस्कस कंदासीं। हाणे ॾिसो इन टू जो इस्तेमालु छा आहे, जे तो वो एतरी त कमज़ोर आहे जो हली नथी सघे, यानी असां इनखे डेली लाइफ में काफ़ी इनखे इस्तेमालु कंदा आहियूं। तू एतिरो त जॾो आहे जो पढ़ी नथो सघे, यानी असां एतिरो त जो इस्तेमालु अक्सर असां पंहिंजे ज़बान में कयो हूंदोसीं, उहो असां छा सां यूज़ कंदा आहियूं, टू सां। मिसाल कीअं थो थिए, शी इज़ टू वीक टू वॉक, उहा एतिरी त कमज़ोर आहे जो घुमी नथी सघे। अच्छा, हाणे हिन जे लाइ हिन जी अंग्रेज़ी ईअं बि थींदी आहे, शी इज़ सो वीक that she cannot walk, वो एतरी त कमज़ोर आहे जो घुमी नथी सघे। अच्छा, हिन जे अंदरि छा आहे, टू आहे, ऐं हिन जे अंदरि छा आहे, असां हिनखे चवंदासीं रिमूव टू, यानी हिन जुमिले जे अंदरि टू रिमूव थियल हूंदो आहे। इनखे अलॻि सां बि टॉपिक पढ़ायो वेंदो आहे, रिमूव टू ऑफ द सेंटेंसिस, सेंटेंसिस जो रिमूव टू कयो, यानी टूअ खे ख़तमु कयो, हिन मां इहो बि पढ़ायो वेंदो आहे। सो इंशाल्लाह उहो कॾहिं किन क्लासिस जे अंदरि पढ़ंदासीं त हिन टूअ खे रिमूव कीअं कबो आहे। पर जे अगरि तव्हांखे सम्झ में अची थो वञे, इट्स वेरी ईज़ी एंड सिंपल, त शी इज़ टू वीक टू वॉक, उहा एतिरी त कमज़ोर आहे जो घुमी नथी सघे, त छा थींदो, शी इज़ सो वीक दैट शी कैन नॉट वॉक। यानी असां हिन जुमिले खे ॿिनि सेंटेंसिस में विराईंदासीं, विच ते डेट ॾींदासीं छाजी, हिन त जी, उन खां पोइ लिखंदासीं शी कैन नॉट वॉक, जुमिलो ख़तमु आहे। पर जे तव्हांखे इहो जुमिलो नथो अचे त ही जुमिलो बेस्ट आहे, त तव्हां हिनखे कयो कंडीशनल सेंटेंसिस में, शी इज़ टू वीक टू वॉक, उहा एतिरी त कमज़ोर आहे जो हली नथी सघे। हाणे ॿियो नंबर आहे, वी आर टू डल टू रीड, असां एतिरा त जॾा आहियूं जो पढ़ी नथा सघूं, यानी पोयों जेको असां चवंदासीं उहो कांट में वेंदासीं, यानी कैन नॉट, यानी छा थो चवे, वी आर टू डल टू रीड, असां एतिरा त जॾा आहियूं जो असां पढ़ी नथा सघूं। हाणे हे छा हो, हूअ एतिरी त कमज़ोर आहे जो हली नथी सघे, त छा पिया कयूं, शी इज़ टू वीक टू वॉक, ॻाल्हि ख़तमु। ईअं ई असां हिन में बि कंदासीं, वी आर टू डल टू रीड। उन खां पोइ आहे, यू आर टू ब्लाइंड टू सी एनीथिंग, तूं एतिरो त अंधो आहे जो काई शइ ॾिसी नथो सघे। ठीकु आहे, त जेका 29 नंबर कंडीशन आहे उहा असां टू वारी पढ़ीसीं, ऐं असां जस्ट नंढो टॉक कयोसीं हिन ते, त रिमूव टू कीअं कबो आहे। सेकंड वन इज़ दैट एज़ फार एज़। हाणे सेकंड वन हिन वीडियो जी आहे, पर हूअं असां 3 नंबर या कंडीशन या स्ट्रक्चर पढ़ूं पिया, एज़ फार एज़। हाणे इहो बि असां काफ़ी डेली लाइफ में इस्तेमालु कंदा आहियूं। उहो कीअं, ॾिसो, जेतिरे क़दुरु आउं ॼाणा थो, हीउ रस्तो असांखे कराची ॾांहुं वठी वेंदो। हाणे ॾिसो, तव्हां बाद में कहिड़ो बि टेंस इस्तेमालु कयो, कहिड़ो बि मोडाल इस्तेमालु कयो, पर तव्हां नोट कयो त असां पहिरियों जुमिलो कहिड़ो था इस्तेमालु कयूं, जेतिरे क़दुरु आउं ॼाणा थो, या जेतिरे क़दुरु मां ॾिठो आहे, या जेतिरे क़दुरु मूं परखियो आहे, त हीउ सुठो छोकिरो आहे। हाणे पोइ हिते त तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां कुझु बि ठाहियो, पर ॾिसो हीअ छा आहे, हीअ छा आहे, जेतिरे क़दुरु। इन जेतिरे क़दुरु खे असां हिन में रिप्रेज़ेंट कयूं था कंडीशन में। उहो कीअं आहे, एज़ फार एज़ आई नो, जेतिरे क़दुरु मां ॼाणा थो। असां हिनखे ईअं बि करे सघूं था, एज़ फार एज़ आई रीड, मतिलबु जेको आहे जेतिरे क़दुरु मां पढ़ंदो आहियां या पढ़ां थो। ठीकु आहे, हिनखे किथे बि तव्हां हिनखे यूज़ करे सघो था, पर हिते छा थो चए, एज़ फार एज़ आई नो, जेतिरे क़दुरु मां ॼाणा थो, दिस रोड विल लीड अस टू कराची, हीउ रस्तो असांखे कराचीअ ॾांहुं वठी वेंदो, जेतिरे क़दुरु मां ॼाणा थो। अच्छा, सेकंड वन इज़ दैट, ॿियो जुमिलो आहे, एज़ फार एज़ आई हैव वॉच्ड, जेतिरे क़दुरु मां ॾिठो आहे, छा थो चए, दिस मूवी इज़ नॉट गुड, यानी जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे त हीअ फिल्म भली न आहे। या ईअं मिसाल चई सघूं पिया, एज़ फार एज़ आई हैव वॉच्ड दिस मूवी या दिस फिल्म, जेतिरे क़दुरु मां हीअ फिल्म ॾिठी आहे त दिस मूवी इज़ नॉट गुड, या दिस इज़ नॉट गुड मूवी। ठीकु आहे, त हाणे पोइ हिते तव्हां कोई बि हिनखे जुमिला बीहक ॾेई सघो था, बसि असांखे हिन शइ जो जेका वैल्यू ऐं वर्थ ॾिसणी हिन कंडीशन में, उहा आहे एज़ फार एज़। 3 नंबर जुमिलो आहे, एज़ फार एज़ यूअर हेयर स्टाइल इज़ कंसर्न, जेतिरे क़दुरु तुंहिंजे वारनि जे स्टाइल जो तालुक़ु आहे, इट्स वेरी ब्यूटीफुल। ठीकु आहे, इहे ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। ठीकु आहे न, असां कॾहिं बि प्रोग्राम ते वेंदा आहियूं, चवंदा आहियूं वार ॾिसो मुंहिंजो स्टाइल मां हिन में सूट करे थो या नथो करे, त उहो त चएसि त एज़ फार एज़ यूअर हेयर स्टाइल इज़ कंसर्न, उनजो जेतिरो तालुक़ु आहे
इट्स वेरी ब्यूटीफुल। त इहो सही आहे, तमामु बहितर आहे, तमामु ख़ूबसूरत आहे। सो आई होप त तव्हांखे एज़ फार एज़ जी जेका बीहक आहे, स्ट्रक्चर आहे, तव्हांखे सम्झ में अची वियो। 31 नंबर कंडीशन कहिड़ी आहे? येट इट इज़ नीडेड। हाणे हिनखे सिंधीअ में कीअं इस्तेमालु कंदा आहियूं? अञा किथे थी ॻाल्हि, चवंदा आहिनि अञा त ॻाल्हि किथे आहे, तोखे त अञा पढ़णो आहे, ठीकु आहे न, चवंदा अञा त किथे ॻाल्हि आहे, तोखे त अञा वॾो पंधु करिणो आहे। हाणे ॾिसो, अञा त ॻाल्हि किथे आहे या अञा किथे थी ॻाल्हि, माना हाणे इन स्टाइल में जॾहिं असां जुमिलो कंदासीं पोइ हिनजी बीहक छा आहे? येट इट इज़ नीडेड, ठीकु आहे। इन खां पोइ यू हैव टू स्टडी स्टिल। पोइ हिते तव्हांखे कहिड़ी बि शइ लॻाइणी आहे, असां हेठि वारा सेंटेंसिस बि पढ़ी आया आहियूं, उन्हनि जे मदद सां असां हिनखे अञा वधीक बहितर करे सघूं था, जुमिला ठाहे सघूं था। सो येट इट इज़ नीडेड, यू हैव टू स्टडी स्टिल। अञा किथे थी ॻाल्हि, तोखे त अञा पढ़णो आहे। अच्छा, मां हिते जेको आहे न इज़ इक्वल जी निशान ॾिनी आहे, यानी हीअ सॼी लॻंदी साॻी। येट इट इज़ नीडेड कामा, पोइ ही हैज़ टू वर्क हार्ड स्टिल। अञा त किथे ॻाल्हि आहे, हिनखे त अञा महिनत करणी आहे, माना साॻी थींदी, बीहक साॻी थींदी। हिते बि मूं इक्वल जी निशानी आहे, यानी साॻियो ई जेको स्ट्रक्चर आहे उहो हिते इस्तेमालु थींदो। येट इट इज़ नीडेड कामा, यू हैव टू टॉक स्टिल। अञा त किथे थी ॻाल्हि, तोखे त अञा ॻाल्हाइणो आहे। सो अहिड़े क़िस्म जा जुमिला जॾहिं बि ईंदा, असां हिन कंडीशन में येट इट इज़ नीडेड वारी कंडीशन में इन्हनि खे कंदासीं। हाणे हर वीडियो में असां 5 कंडीशन्स पढ़ंदा आहियूं, बाक़ी असांजे बचनि थियूं 2 कंडीशन्स। अचो त हुन ॿिनि खे बि ॾिसूं। हाणे 32 नंबर कंडीशन वेरी इंट्रस्टिंग आहे। असां पंहिंजी डेली लाइफ में इनखे घणो इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल आहे, मिसाल चए थो वाट इज़ सो, इनखे कीअं इस्तेमालु कंदासीं? ऐं मां हिन लाइ पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो त को कंडीशन जो नालो न आहे, उहो असां माना में ॾिसंदा आहियूं। उन्हीअ में अहिड़ी कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे, उन्हीअ में अहिड़ी कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे। हाणे इहो केतिरो असां पंहिंजी ज़िंदगीअ में आम इस्तेमालु कंदा आहियूं त उन्हीअ में अहिड़ी कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे, ठीकु आहे, या चवंदा आहियूं उन्हीअ में अहिड़ी कहिड़ी भली ॻाल्हि आहे। सो इन टाइप जा जुमिला असां हिन में कंदा आहियूं। मिसाल कीअं, वाट इज़ सो स्ट्रेंज थिंग इन इट। इन में कहिड़ी अजीब, स्ट्रेंज मीन्स अजीब, ठीकु आहे न। त वाट इज़ सो स्ट्रेंज थिंग इन इट, उन्हीअ में अहिड़ी कहिड़ी अजीब ॻाल्हि आहे। ॿियो नंबर आहे वाट इज़ सो बैड थिंग इन इट, उन में अहिड़ी कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे, या उन्हीअ में अहिड़ी कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे। टियों नंबर आहे वाट इज़ सो न्यू थिंग इन इट, उन्हीअ में कहिड़ी नई ॻाल्हि आहे। असां खोड़ सारो हुनजो इस्तेमालु कंदा आहियूं, तव्हां ज़रूरु पंहिंजी कॉपी ते नोट कंदव। 32 नंबर कंडीशन। अच्छा, अचे थो सो वाट, असां इहो इलाही इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे लैंग्वेज में। उहो कहिड़ो आहे? त पोइ छा थी पियो, चवंदा न सो वाट, त पोइ छा, या छा थी पियो, सो वाट। ॿियो नंबर आहे त पोइ मां छा करियां, ठीकु आहे, सो वाट आई डू, सो वाट दे डू, ठीकु आहे, त उहे छा कनि, त पोइ उहे छा कनि, त पोइ मां छा कयां, त पोइ हू छा करे। हाणे अहिड़े क़िस्म जा जुमिला असां सो वाट में इस्तेमालु कंदासीं, ठीकु आहे। जी चओ सो वाट आई डू, सो वाट दे डू। अच्छा, ॿियो हिते हिकिड़ो देन बि असां करे सघूं था, देन वाट वी डू, त पोइ छा कयूं असां। पर असां हिते सो जो इस्तेमालु कयूं पिया, कंडीशन आहे जस्ट ही तव्हांजे जेको आहे न, जस्ट फॉर इंस्टेंस तव्हांजी नॉलेज में हुजे त देन बि कयो, को मसइलो न आहे। पर सो वाट जी कंडीशन इट्स वेरी सूटेबल। सो वाट, त पोइ छा थी पियो अगरि असां देन बि पढ़ीसीं त। सो उमेद आहे त अॼु जो क्लास जंहिंजे अंदरि असां 5 स्ट्रक्चर 5 कंडीशन्स पढ़ियूंसीं तव्हांखे सम्झ में आयूं हूंदियूं। इंशाल्लाह ईंदड़ क्लास लास्ट क्लास हूंदो असांजे कंडीशनल सेंटेंसिस जो। वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।